दोस्तों अज ही सिज जेको 70 सालन खां कारो सिज 1947 खां असांजे लाइ कारो सिज सिजन पिया हुओ आहे जेके 25,200 सिज अगे चढ़िया लथा हाणे लांदा असां इन गुलामी में गुज़ारियासीं। असांजे सिंध जेका आज़ाद खुद मुख्तियार हुई मुझे भाउ सामी चयो त गोरन खां असीं पोरी कारन जे गुलामी में आयासीं त असीं गोरन खां पोरी धोती वारन जे गुलामी में आयासीं ऐं अॼु ताईं आहियूं। असांजा माग तव्हांखे यादि हूंदो असांजा पुराना दोस्त आहिनि त हिन मुल्क जे वजूद में अचण खां अॻु कराची जी आबादी 3 लख खां मथे कोन हुई। अॼु के चवनि था 2.5 करोड़ के चवनि था 1.5 करोड़। उहो सिलसिलो 47 खां जेको हलियो आहे जेके 25,200 सिज लथा चढ़िया आहिनि सिंध मथां हिन मुझे मलीर मथां ज़ुल्म जा कब्ज़े जा ऐं हाणे हिकिड़ो लहंदो वरी अॼु जेको नओं उभरंदो त मुंहिंजी दुआ आहे जे मुंहिंजे दोस्त पंहिंजो गगर वारे चयो त इहा सिंध असेंबली जंहिं हिन मुल्क जी करारदाद पास करे हिन मुल्क में शामिल थी ऐं मां दुआ तो कयां त इहे ई दोस्त जिन इहा करारदाद पेश कई 2018 में को जवान जो बच्चो इन्हनि मां ई उथे इहा करारदाद पेश करे त असीं हिन मुल्क में रहण नथा चाहियूं। असांजा जेके हिन मुल्क में जेके असांजा हक़ खसिया विया आहिनि असां नथा रहण चाहियूं। दोस्तो हिते मुंहिंजो दोस्त पीटीआई वारे चयो त मूं पक सुञाता पंहिंजा इहा हक़ीक़त आहे। साईं जीएम सैद खां दोस्तनि पुछा कई त जेके धारिया माण्हू असांजे हिन सिंध ते अचनि था उन जी वजह छा आहे त साईं चयो त तव्हांखे ॾिसो त पंहिंजा ॻोठनि में जेको माल जी वाड़ हूंदी आहे त चई हिकिड़ो उमिरि आयो त चई राति मूं तुंहिंजी माल जी वाड़ में कुतो ॾिठो। चई बाबा इहो भगड़ ॾिठो। हमरा आयो चई बा तुंहिंजी माल जी वाड़ में भगड़ ॾिठो। चई बाबा इन भगड़ जो ॾोह कोन्हे मुंहिंजो कुतो भारी आहे। अगरि मुंहिंजो कुतो सही हुजे त इहो भगड़ न अचे हा। असां हिते दावा त कयूं था त असां इहे रोड ठाहियासीं पर हेॾो वॾो मेगा प्रोजेक्ट जेको मांगर मछे बैरिया टाउन जेको DHA